ओम शांति। अॼु मिठा मिठा शेर बाबा ब्रह्मातन द्वारा चवनि मीठे मीठे बच्चे। बाबा सभिनि खां पहिरियों पाण खे चईंदा आहिनि कि बच्चे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो ऐं पंहिंजे निराकार बाप जी यादि में वियो। आत्मा इनखे परमात्मा 5000 साल खां पोइ मिलियो आहे। परमात्मा बाप चए थो मां आयो आहियां तव्हांखे तंदुरुस्त करणु। शरीर जा योग त कई प्रकार जा आहिनि जंहिंसां शरीर तंदुरुस्त थींदो आहे, लेकिन परमात्मा कहिड़ो योग सिखाइण आया आहिनि? राजयोग। सहज राजयोग जी शिक्षा ॾियण आया आहिनि। जे राजयोग जी शिक्षा सां आत्मा तंदुरुस्त थी वेंदी आहे। हिन योग खे सिखण लाइ कोई अहिड़ी जॻह ते वेही करे ये योग तव्हां न करे। ये योग त तव्हां उथंदे वेहींदे खाईंदे पीअंदे बि परमात्मा सां योग लॻाए करे आत्मा खे तंदुरुस्त करे सघंदा आहियो। भल बीमार आहियो त लेटा बि हुजो, लेटी करे बि ये योग अभ्यास तव्हां करे सघंदा आहियो। दुनिया में जेका बि योग हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ त हिकु जॻह ते वेहणो पवंदो आहे। अलाए कीअं कीअं तरीक़े सां शरीर खे चईंदा आहिनि हीअं करो, लेकिन परमात्मा बाप चए थो कि मां त आत्माउनि खे सहज राजयोग जी शिक्षा ॾींदो आहे। हिन राजयोग जी शिक्षा सां आत्मा तंदुरुस्त थींदी आहे। हिन में शरीर जो कोई कमु न आहे। त हिन करे तव्हां भले हलंदे फिरदे खाईंदे पीअंदे लेटदे बि तव्हां हीअ राजयोग जो अभ्यास करे सघंदा आहियो, जंहिंसां तव्हांजी आत्मा तंदुरुस्त थिए। 5000 साल में भगवान ये राजयोग छो सेखारींदो? छो जी आत्मायूं हाणे कमज़ोर थी वियूं आहिनि। चईंदा आहियूं न मुंहिंजी आत्मा में ताक़त न आहे। त आत्मा में ताक़त पवण वारो कहिड़ो योग आहे? राजयोग। जेको राजयोग भगवान अची करे सेखारींदो आहे। 5000 साल में हिकु ई बार पाण ये योग सिखी सघंदा आहियूं। ऐं हिन योग अभ्यास सां आत्मा एॾी तंदुरुस्त थी वेंदी आहे कि 5000 साल ताईं आत्मा हली सघंदी आहे। अलॻि अलॻि शरीर वठी करे हिते पाठ वॼाए सघंदी आहे। हिन राजयोग जे अभ्यास जे लाइ पंहिंजे पाण खे आत्मा सम्झणो हूंदो आहे ऐं परमात्मा खे निराकार रूप में यादि करणो पवंदो आहे। त आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करण ई योग आहे। योग अर्थात यादि, जंहिंसां पंहिंजी आत्माउनि में शक्ति भरिजे, जंहिंसां पाण आत्माऊं तंदुरुस्त थियूं। त बाबा चवनि था ॾिसो कि केॾो सहज योग आहे न। दुनिया में कोई बि इहो राजयोग तव्हांखे सिखाए न सघंदो सिवाय परमात्मा जे। छो जी हिन योग जे लाइ परमात्मा जी यथार्थ पहचान खपे न। माण्हू दुनिया में लोग भगवान खे त अलॻि अलॻि नाम रूप सां यादि कंदा आहिनि। भगवान जी यथार्थ परिभाषा ई कोन अथनि, न पतो अथनि। ख़ुदि खे बि भगवान चई छॾींदा आहिनि, भगवान खे सर्वव्यापी चई छॾींदा आहिनि। जॾहिं भगवान जे बारे में ई न पतो अथनि त इहे राजयोग कीअं सेखारे सघंदा? आत्मा जे बारे में बि न पतो आहे ऐं परमात्मा जे बारे में बि न पतो आहे। त आत्मा खे ई त शक्ति ॾियण जो ई योग आहे न। ऐं आत्मा खे शक्ति हुनजो बाप परमात्मा ई ॾेई सघंदो आहे। हाणे इहे सभु पाण खे ॻाल्हियूं भगवान ब्रह्मातन द्वारा ॿुधाइनि था। शिव बाबा ब्रह्मा द्वारा हाणे देवी देवता धर्म जी स्थापना थो करे न। देवी देवता धर्म में सभी आत्म अभिमानी हूंदा। सभिनि जी आत्मा ॾाढी शक्तिशाली हूंदी, शुद्ध हूंदी, पवित्र हूंदी। हाणे कलयुग जी आत्मायूं कोई देवी देवता धर्म में न वञी सघंदियूं आहिनि। हीअं करे बाबा चए थो हाणे कलयुग खां पोइ सत्युग अचण वारो आहे न। त सत्युग जहिड़ी दुनिया में वञण लाइ आत्माउनि खे ताक़तवर थियणो पवंदो। इन करे मां इहो सहज राजयोग तव्हांखे सिखाइण आयो आहियां। ब्रह्मातन में अची करे ई मां इहे सभु सेखारींदसि। छो जी मूंखे त पंहिंजो शरीर न आहे, मां त अशरीरी आहियां न। पोइ मां तव्हांखे कीअं ॿुधायां कि हिन राजयोग जो अभ्यास कीअं करो? हिन करे मां ब्रह्मा जो शरीर लोन वठंदो आहे। पोइ हिन जे मुख सां तव्हांखे राजयोग जी शिक्षा ॾींदो आहे। मुंहिंजो त कमु ई इहो आहे कि 5000 साल में हिकु बार अची करे तव्हांखे राजयोग जी शिक्षा ॾेई करे तव्हांजी आत्मा खे शक्तिशाली ठाहियूं ऐं पावन ठाहियूं। इहो कमु मुंहिंजो ई आहे। मुंहिंजी ई त महिमा ॻाईंदा अहंकार अकाल मूर्त। आत्मा काल मूर्त आहे न। आत्मा खे कॾहिं बि काल न खाई सघंदो आहे। त बाप बि अकाल मूर्त आहे, आत्मा बि अकाल मूर्त आहे। शरीर खे त
ख़त्म थी वेंदो आहे, शरीर त ख़त्म थी वेंदो आहे न, सभिनि जो शरीर समय ते ख़त्म थींदा ई आहिनि, केसि ताईं शरीर हलंदो। त हिन में रोइण जी दरकार छा आहे? जॾहिं पतो अथव शरीर वरितो आहे त कॾहिं त शरीर ॿुढो थींदो, कॾहिं त शरीर हलणु बंदि थींदो न, त आत्मा छा हुन ख़राब शरीर में थोरी रहंदी, वञी करे ॿियो सुठो शरीर वठंदी। हिन में त ख़ुशी थियणी खपे न। आत्मा खे कॾहिं काल न खाईंदो आहे। बाबा चवनि था कि सतयुग में कॾहिं बि अकाले मृत्यु न थींदी आहे। सतयुग में आत्मा स्व इच्छा सां ख़ुशी ख़ुशी पंहिंजो शरीर छॾंदी आहे, सम्झंदी आहे न हाणे मूंखे नयो शरीर मिलंदो। स्वर्ग में अगरि शरीर छॾंदासीं त पुनर्जन्म बि स्वर्ग में ई वठंदासीं न। नर्क वारी आत्मायूं थोरी स्वर्ग में वञी करे पुनर्जन्म वठणियूं पवंदियूं। स्वर्गवासी थियण लाइ पाण खे पहिरियों सुठी रीति शिक्षा वठणी आहे। आत्मा खे एतिरो लाइक़ु ठाहिणो आहे कि आत्मा स्वर्ग में वञण लाइक़ु थिए, तॾहिं त पाण चईंदासीं फलानो स्वर्गवासी थियो। चईंदा आहिनि फलानो स्वर्गवासी पधारियो, हिन जो मतिलबु हाणे नर्क में हुयो न, त पापी आत्मा कीअं स्वर्ग में वञी सघंदी? हुन कहिड़ा सुठा कर्म कई जो उहा स्वर्ग में वेंदी? स्वर्ग में वञण लाइ त आत्मा खे सुठा कर्म करणा पवंदा आहिनि। हिन दुनिया में कोई बि तव्हांखे सुठा कर्म न सिखाए सघंदो आहे सिवाय परमात्मा। त परमात्मा पाण खे सचो सचो स्वर्गवासी ठाहिण आयो आहे। चए थो मुंहिंजे मत ते हलो त तव्हांजा कर्म सुधरंदा, पोइ तव्हां स्वर्ग में वञी करे जन्म वठंदो। केतिरी सहज ॻाल्हि आहे न। सन्यासी बि तव्हांखे एतिरा ऊच कर्म न करणु सिखाए सघंदा जंहिंसां तव्हां स्वर्ग में वञो। छो जी स्वर्ग त आहे ई प्रवृत्ति मार्ग न, हुते त प्रवृत्ति हलंदी, पवित्र गृहस्थ आश्रम हूंदो। सन्यासीन जी त संस्कार या घर बार छॾे, पंहिंजी स्त्री खे छॾे करे जंगलनि में तपस्या करण जी। सत्युग में थोरी कोई पंहिंजी हीअं स्त्री खे छॾे करे जंगलनि में तपस्या कंदा। त सन्यासी बि पाण खे अहिड़ा कर्म न करणु सिखाए सघंदा आहिनि जंहिंसां असां आत्मायूं स्वर्ग में वञी सघंदा आहियूं। हिन करे परमात्मा आयो आहे पाण खे कर्म करणु सिखाइण, सुठा कर्म करणु सिखाइण आयो आहे जंहिंसां आत्मा स्वर्गवासी थी। सन्यासी त चईंदा आहिनि जॾहिं कोई शरीर छॾंदो आहे त चईंदा आहिनि ज्योति ज्योत में समायो। हाणे ज्योति ज्योत में समाईंदी त पोइ पुनर्जन्म कीअं वठंदी? ॿियूं आत्मायूं किथां ईंदियूं? जॾहिं दुनिया में एॾा सारा माण्हू वधंदा था वञनि, किथां था वधनि? कोई नई आत्मायूं थोरी थी अचनि, एॾियूं सारियूं अचनि थियूं, लेकिन हेॾी सारी थोरी थी अचनि। जेको शरीर छॾे थो उहो ई हिन दुनिया में ॿियो शरीर वठी करे पंहिंजो पाठ थो वॼाए। त सन्यासियुनि जी त मत ई अलॻि आहे, लेकिन भॻवान जेकी मत ॾींदो आहे हुन सां स्वर्ग जी स्थापना थींदी आहे। भारतवासी भगत भॻवान खे यादि कंदा आहिनि, ख्रिस्ती भगत हूंदा आहिनि न। छो जी भक्ति केरु करे सघंदा आहिनि? प्रवृत्ति मार्ग वारा। सन्यासी त ब्रह्म महतत्व सां पंहिंजो योग लॻाईंदा आहिनि, उहो त तत्व ज्ञानी आहिनि। हुननि खे परमात्मा जो बि ज्ञान कोन अथनि, लेकिन जिते पाण आत्मा रहंदियूं आहिनि, जिते परमात्मा बाप रहंदो आहे, हुन तत्व सां उहो योग लॻाईंदा आहिनि, हुनखे यादि कंदा। सोचता आहिनि असां त हुन तत्व में वञी करे लीन थी वञूं। तत्व में आत्मा थोरी लीन थींदी आहे, तत्व त रहण जो स्थान आहे न आत्मा जो। बाबा चवनि था कॾहिं बि आत्मा विनाश न थींदी, आत्मा जो कॾहिं बि विनाश न थींदो आहे। सत्य ॻाल्हियूं पाण खे सत्य बाप अची करे ई ॿुधाईंदो आहे। सत्य कॾहिं ॿुधाईंदो आहे बाबा? कलयुग जे अंत में अची करे, सत्युग जे आदि जे हिन विच जे समय में अची करे परमात्मा पाण खे एतिरियूं सचियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे जंहिंसां आत्मा सची थी वेंदी आहे ऐं हिन दुनिया में स्वर्ग थी वेंदो आहे, सचखंड थी वेंदो आहे। सचो त हिकु परमात्मा, बाक़ी कोई बि न आहे। तव्हांखे हाणे हुन परमात्मा सत्य जो ई संग करणो अथव, बाक़ी सभु झूठा संग आहिनि। छो जी बाक़ी सभु झूठा संग छो आहिनि? छो जी अॼु आहिनि कल्ह न आहिनि। अॼु तव्हां कंहिं सुठे गुरु सन्यासी जो संग कयो अथव त उहो केसि ताईं जींदो? शरीर त हुनजो बि ख़तमु थी वेंदो, आत्मा वञी करे ॿियो जन्म वठंदी, पोइ ॿियो जन्म काथे थी वठे? हुन सां तव्हां थोरी संग में रही सघंदव। त इन करे बाबा चवनि था सचो संग त हिकु परमात्मा जो ई आहे जो तव्हां सां सदैव ई रहंदो।
कलयुग में सच ॻाल्हाइण वारो हिकु बि मनुष्य न आहे। शिव भॻवान वाच्य ये सभु ॻाल्हियूं पाण खे परमात्मा बाप तो चए कि कलयुग जी दुनिया में हिकु बि माण्हू तव्हांखे सच ॻाल्हाइण वारो न मिलंदो। रचयिता और रचना जे बारे में कोई भी सच न ॿुधाए सघंदो आहे। छो जी भॻवान जी यथार्थ पहचान जॾहिं भॻवान सृष्टि ते ईंदो आहे त उहो ई ॾेई सघंदो आहे। बाक़ी कोई भी पाण खे भॻवान जे लाइ कुझु ॿुधाए थो त उहो सत्य न आहे। छो जी चईंदा आहिनि न, तुंहिंजी गत मत तूं ई ॼाणे। भई तूं केरु आहे, छा थो करे, कीअं कंदो आहे सभु कमु, इहो तूं ई ॼाणंदो आहे। त पाण कीअं भॻवान जे बारे में ॼाणे सघंदा आहियूं? जॾहिं पाण चऊं था उहो ई ॼाणे त उहो ई ईंदो, उहो ई ॿुधाईंदो न। बाप चईंदा आहिनि कि हाणे मां तव्हांखे सभिनि शास्त्रनि जो सार ॿुधाइण आहियो। मुख्य जो गीता आहे हुन में भी परमात्मा जे नाम जे बदिले कृष्ण जो नाम ॾेई छॾियो अथनि। हाणे कृष्ण जी आत्मा त पुनर्जन्म वठी करे ख़ुदि सांवरी थी आहे। काम विकार जे कारण आत्मा सांवरी थी वई आहे न, त कृष्ण कीअं गीता ज्ञान ॿुधाईंदो? गीता ज्ञान अगरि वो ॿुधाए त वो कॾहिं विकार में थोरी वञे। गीता में त लिखियलु आहे काम आहे, शत्रु आहे, उन ऐं हाणे माण्हू उनखे कारो था पूजनि छो जी हुनजी आत्मा बि विकार जे वश थी करे कारी थी वई आहे। हाणे हिन कलयुगी दुनिया में आहे पोइ उहा बि आत्मा परमात्मा खे यादि करे गोरो थी ठहे, जंहिंसां सत्युगी दुनिया में ऊच पद पाईंदी। ज्ञान चिता ते उहा आत्मा बि वेठी आहे, पाण बि वेठा आहियूं। पाण सभु हाणे पतित खां पावन ठहूं था न, छो जी हाणे स्वर्ग जी दुनिया अचण वारी आहे। योग में अगरि बाबा जी यादि में रही करे तव्हां कोई बि कर्म कंदो, कोई बि चीज ठाहींदव त उहो कॾहिं बि ख़राब न थींदी। छो जी बाबा जी शक्ति हूंदी आहे न, त शक्ति परमात्मा जी शक्ति त पोइ हर हिकु ॻाल्हि सही करे छॾंदी न, लेकिन बुद्धि सुठी रीति बाबा में लॻी रहे तॾहिं ई परमात्मा जी शक्ति सां सभु पंहिंजी चीजूं सुठी थींदी और ठीकु सां ईंदी। बाबा चईंदा आहिनि आहे त ॾाढो मुश्किल, छो जी पंहिंजे पाण खे निराकार सम्झी करे निराकार बाप जी रही यादि में रही करे हर कर्म करण में मुश्किलात त आहे, लेकिन महिनत कंदे 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 अभ्यास कंदे कंदे पोइ तव्हांखे उहो यादि ठाही रहिजी वेंदी। बाथरूम में बि वञो था त बि परमात्मा खे यादि करे सघंदा आहियो, छो जी परमात्मा जी यादि त पाण खे हर समय करिणो आहे न। समय छो जी हाणे समय परिवर्तन थो थिए त भॻवान जी यादि रहंदी हर पल। कॾहिं बि पंहिंजो अंत घड़ी अची थो सघे, ईअं थोरी पाण किथे हूंदासीं त पंहिंजो अंत घड़ी हुन समय न अची सघंदो आहे न, कंहिंजो किथे बि अची सघंदो आहे। इन करे भॻवान खे सदैव यादि कंदा रहो परमात्मा खे, तॾहिं त पाण स्वर्ग जी दुनिया में वेंदासीं न। हिकु हिकु सेकेंड पंहिंजो ॾाढो वैल्यूबल आहे, इन करे बाबा जी यादि सदा रहे इहो ध्यानु रखिणो आहे। कॾहिं बि उल्टी सिल्टी चलन न हलणी आहे, कंहिंसां बि उल्टो न ॻाल्हाइणो आहे। मन में बि कंहिंजे लाइ बुरो या उल्टी सिल्टी ॻाल्हियूं न सोचो। तव्हांजो कमु त ख़ुदि जो भलो करो, ॿियनि जे लाइ बि सुठी ॻाल्हियूं सोचियो। अगरि नथा सोचे सघो त कम से कम ख़राबु ॻाल्हियूं त न ॿुधो न सोचो। बीमारियूं त दिन प्रतिदिन वधंदी थी वञनि न, त हिन बीमारियुनि अहिड़ी दुख जी समय सभिनि खां सुठी मिठाई आहे ई बाप जी यादि। बाप जी यादि सां आत्मा खे 21 जन्म जो वरसो थो मिले। जॾहिं बाबा आयो ई आहे पाण आत्माउनि खे वरसो ॾियण, त पोइ पाण खे बि बाबा खे यादि करे पूरो वरसो वठिणो आहे न सुख जी दुनिया जे लाइ। बाबा चवनि था जेतिरो मूंखे यादि कंदव ओतिरो तव्हांजो विक्रम विनाश थी वेंदव ऐं तव्हां ख़ुशी ख़ुशी शरीर छॾे करे मूं वटि हली वेंदव। मां त आयो ई आहियां तव्हांखे 2 अक्षर सिखाइण। कहिड़ा 2 अक्षर बाबा सिखाइनि था? अलफ ऐं बे, मन मना भव मध्याजी भव। हुन अलफ अल्लाह खे यादि करो त स्वर्ग जी बादशाही तव्हांखे मिलंदी। मन मना भव मध्याजी भव जो अर्थ बि इहो ई आहे। मन मना भव अर्थात पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो ऐं परमात्मा खे यादि करो त मध्याजी भव अर्थात स्वर्ग जा सुख तव्हांखे मिलंदा, स्वर्ग जो वरसो तव्हांखे मिलंदा। जीअं सिख धर्म में बि चईंदा आहिनि न, जप साहिब त सुख मिले। जॾहिं हुन साहिब खे जपंदव त तव्हांखे सुखनि जी दुनिया जो सुख मिलंदो।
ॾिसो हर धर्म में मुख्य 2 अक्षर ई आहिनि जंहिंसां सभु उन्हनि जी महिमा ॻाईंदा आहिनि। छो जी परमात्मा कम ई पाण खे 2 ॿुधाईंदो आहे कि मूंखे यादि करो त स्वर्ग जो वरितो मिलंदव। इनखे ई मुस्लिम चईंदा आहिनि अल्लाह ऐं बे, हिंदू चईंदा आहिनि मन मना भव मध्याजी भव, सिख चईंदा आहिनि जप साहिब त सुख मनी। परमात्मा जी त लाइ सभु महिमा करनि था। इहे त अलॻि अलॻि पंहिंजे धर्मनि जो नाम रखी छॾिया अथनि, अलॻि अलॻि पंहिंजो पहनावो करे छॾियो अथनि। असल में त पाण सभु आत्मायूं आहिनि न, सभिनि आत्माउनि जो बाप हू परमात्मा आहे। हिन में पंहिंजे पाण खे अलॻि अलॻि धर्म करे करे वेठा आहिनि त केॾो अहंकार में रहंदा आहिनि न, भई असांजो धर्म वॾो असांजो। अरे सम्झो त सही, तव्हांजे धर्म वारनि बि त चवनि था न भॻवान खे यादि करो निराकार खे, असांजे धर्म वारा बि चवनि था निराकार खे यादि करो, त हिन में भेदभाव छाजो आहे? ये धर्म आदि शरीर ते पिया न, त बाबा हिन करे सभिनि खां पहिरियों चईंदो ई इहो आहे कि पंहिंजे शरीर देह खे भुलिजो, देह जे संबंधी देह जे पदार्थ हिननि सभिनि खे भुलिजंदो त पंहिंजे पाण खे आत्मा सम्झंदो त आपे ई पूरी दुनिया तव्हांखे हिकु लॻंदी। अर्थात छो जी सभी आत्मायूं हिकु ई बाप जा ॿार आहिनि। त जॾहिं हीअ देह खे पंहिंजी भुलिजंदव न, बसि देह सां कमु त करिणो ई आहे, देह खे खिलाइणो पीआरिणो, हुनखे सुठी रीति रखिणो ई आहे। लेकिन जो देह में ममत्व रहंदो न कि मां ईअं, मुंहिंजो धर्म ईअं, मां सुंदर, मां अमी, इहे सभु पाण खे भुलिजणो। मां आत्मा आहियां, असां ऐं मुंहिंजो पीउ परमात्मा आहे, असां सभी विश्व जी सर्व आत्माउनि जो पीउ परमात्मा आहे। हिते असां सभु अलॻि अलॻि शरीर वठी करे पाट था वॼायूं, खेल था खेॾूं, त आहियूं त पाण सभु भाव आहे न, लेकिन अलॻि अलॻि शरीर वठी करे खेल था खेॾूं। हिन में लड़ाई झगड़ो करण जी छा आहे? तव्हां हुन रीति खेल था खेॾो, असां हिन रीति, लेकिन आहियूं त असल में हिकु ई बाप जा ॿार न। त हिन रीति जॾहिं मन खे पंहिंजे मन खे बार बार सम्झाईंदा रहंदा त जो भेदभाव आहे, पाण दुनिया में धर्मनि में छो ॾिसूं, घर में ई केॾो भेदभाव अची वेंदो आहे न। कोई ज़्यादा पढ़ियल लिखियल हूंदो आहे, कोई ज़्यादा समझदार हूंदो आहे, कोई ज़्यादा सुंदर हूंदो आहे, या कहिड़े न कहिड़े ॻाल्हि जो त माण्हुनि खे अची वेंदो आहे न अभिमान। उहो किथे ईंदो आहे? देह ते ईंदो आहे न। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो त थोरी अभिमान ईंदो। त बाबा चवनि था इहा देह ई दुख जो कारण आहे। त हिन देह खे, ऐं देह जे बिना रही बि न सघंदा आहियूं, पाट बि न वॼाए सघंदा आहियूं न। देह दुख जो कारण आहे त देह खे ख़तमु करो, न, देह खे ख़तमु न करिणो आहे, देह जे ममत्व मां पाण खे निकिरणो आहे, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झणो आहे। छो जी बिना देह जे आत्मा बि कुझु न करे सघंदी आहे न, और न ई देह बिना आत्मा जे कुझु करे सघंदी आहे। त आहिनि त ॿई ज़रूरी, लेकिन देह जो अभिमान न हुजिणो खपे। बाबा त इहे था चवनि कि देह अभिमान खे छॾो त तव्हांजो सभु दुख दूर थी वेंदा। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झंदव त परमात्मा बाप जी बि यादि ईंदी, ऐं तव्हांखे हर हिकु आत्मा ई नज़र ईंदो। जॾहिं हर हिकु आत्मा नज़र ईंदो त इहो बि यादि ईंदो भई हीअ बि आत्मा मुंहिंजो भाउ आहे। असल में असां सभिनि जो स्वभाव संस्कार ॾाढा सुठा हुया, लेकिन हाणे असां सभी आत्मायूं हिते जनम मरण में ईंदे ईंदे पंहिंजे पाण खे भुलिजी विया आहियूं, पंहिंजी शक्तियुनि गुणनि खे भुलिजी विया आहियूं। त हाणे वरी खां परमात्मा बाप खे यादि करो त पाण सभिनि आत्माउनि में वरी खां उहे ई गुण शक्तियूं वापसि अची वेंदा। त हिन सां छा थींदो? पाण सभी आत्मायूं शुद्ध थी वेंदासीं, सुखमय शांतिमय थी वेंदासीं, गुल गुल थी वेंदासीं। ऐं पाण खे बाबा पहिरियों पंहिंजे घर परम धाम में वठी वेंदो, पोइ हुतां खां पाण सभु आत्मायूं पंहिंजे पंहिंजे समय ते किथे ईंदासीं? सतयुगी नई दुनिया। त बाबा पाण खे रोज़ रोज़ हीअं छो था सम्झाइनि? छो जी बाबा चवनि था घड़ी घड़ी जॾहिं इहे पंहिंजे मन में अभ्यास कंदव तॾहिं ई यादि रहंदव। छो जी द्वापर युग खां पाण भुलिजा आहियूं न, असां केरु आहियूं, असांजो बाप केरु आहे। त उहो द्वापर युग अधु कलाक खां पंहिंजे पाण खे पंहिंजे बाप खे भुलिजा आहियो।
त हुनखे वापसि खां बुद्धि में इहे सभु ॻाल्हियूं विहारण लाइ बाबा रोज़ रोज़ पाण खे इहे सभु ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे। तॾहिं इहे ॻाल्हियूं पक्की थी वेंदियूं त आत्मा शुद्ध थी वेंदी ऐं पंहिंजो इहो पुराणो शरीर छॾे करे सत्युग में वञी करे नयो सुठो शरीर वठी करे सुठो पाठ वॼाईंदी। बाबा चवनि था कि रोज़ ॾिसो अॼु मां सॼो ॾींहुं भॻवान खे केतिरो यादि करियो, रोज़ रोज़ मूंखे भॻवान जूं ॻाल्हियूं ॿुधाए थो, उहो मां अॼु सॼो ॾींहुं केतिरो यादि कयूं। छो जी भॻवान खे पाण मूर्ति सां त नथा ॾिसी सघूं, छो जो हुननि जो कोई शारीरिक आकार न आहे ऐं परमात्मा त बिंदी आहे, बिंदी बिंदी खे केतिरो यादि कंदव, लेकिन हुन बिंदी स्वरूप परमात्मा मूंखे ब्रह्मा मुख द्वारा कहिड़ी कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायूं अथई। जॾहिं ॻाल्हियूं सोचंदव कि मूंखे अॼु परमात्मा बाप छा छा ॿुधाई त पाण हुन परमात्मा खे ॿियो सुठी तरह सम्झी सघंदासीं। उहो केरु आहे, किथे रहंदो आहे, कीअं सृष्टि ते अची करे कर्म थो करे, छा छा असांखे ॻाल्हियूं सिखाए थो, कीअं असांजे लाइ सुखनि जी दुनिया स्थापन करे थो। त हुन जे लाइ ॿियो ई पाण खे अंदरि स्नेह थींदो, प्यार थींदो। त परमात्मा जे लाइ आत्मा खे प्यार वधे, हुन जे लाइ परमात्मा जी शिक्षाउनि खे घड़ी घड़ी यादि करो। परमात्मा जेकी ॻाल्हियूं ॿुधाए थो हुनखे घड़ी घड़ी यादि कंदा त पंहिंजी आत्मा परमात्मा सां सदैव साथ रहंदी ऐं हिन दुनिया जी ॻाल्हियुनि खां पाण परे रहंदासीं। जॾहिं पाण परमात्मा जी ॻाल्हियुनि खे यादि कंदा रहंदासीं न बार बार त दुनिया जी ॻाल्हियूं आपे ई भुलिजी वेंदियूं। त हिन सां पंहिंजी आत्मा वरी खां शक्तिशाली रहंदी। छो जी परमात्मा जी ॻाल्हियूं यादि कंदा त हिकु तरीक़े सां परमात्मा जो ई संग थी वियो न आत्मा खे। त जेकी आत्मा सदैव परमात्मा जे संग में रहे त उहो केतिरी शक्तिशाली हूंदी। छा मिठी मिठी तकीला जे बच्चों ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जी यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पण सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे स्नेह जी उड़ान द्वारा समीपता जो अनुभव करण वारा पास विद ऑनर्स ठहो। स्नेह जी शक्ति सां सभी ॿार अॻियां वधनि था। छो जी आत्मा जो परमात्मा सां स्नेह आहे, इन करे त वधनि था न परमात्मा जी शक्ति सां। त बाबा चवनि था कि जीअं तव्हांखे स्नेह अथव उअं ई हाणे बाबा जी ॻाल्हियूं, बाबा जी शक्तियूं ऐं बाबा जेको जीवन में धारण करण लाइ चए थो हिन में बि नंबर 1 ठहो। त हिन सां छा थींदासीं, पाण सदैव हर परिस्थिति खे आसानी सां पार करे पास थी वेंदासीं। छो जी परमात्मा पाण खे पास पढ़ाइण आयो न, त परमात्मा जी पढ़ाई में पास कॾहिं थींदासीं जॾहिं सदैव परमात्मा खे ऐं हुन जी ॻाल्हियुनि खे यादि कंदा रहंदासीं त हर जीवन में हर परिस्थिति खां बि पाण पार थी करे सुठे नंबरनि सां पास थी सघंदासीं। स्लोगन आहे माया ऐं प्रकृति जे तूफ़ाननि खां बचिणो अथव त परमात्मा जी दिलि में रहो। परमात्मा जी दिलि में कीअं रही सघंदा आहियूं पाण, जॾहिं पंहिंजे मन जा वीचार, मुख जी ॿोली, कर्म आदि ॾाढा सुठा हूंदा न, सुठा थींदा त पाण परमात्मा जी दिलि में सदा रहंदासीं। छा ओम